पाकिस्तान या मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि पर उन्हनि जी का बि सहायता न कई वई आहे जंहिं करे माण्हू हिन वक़्तु इंतिहाई बेहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि जी। ठीक है महबूब तव्हां लाइन ते मौजूद रहिजो नाज़रीन ख़बर मां ताईं पहुचाईसीं ठटे जे बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार लधी आहे जॾहिं त मुतासिर कुटुंब सख़्त परेशान आहिनि। हिकु ॿी ख़बर आहे ठटे खां जिते 3 ॼणनि खे HIV हुअण जी तस्दीक कई वई आहे। महबूब उन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी ठटे जे सिविल अस्पताल में हिकु ॿारड़ो दाख़िल हो फयाज़ जेको छत्तेचंड जे भरिसां ॻोठु रमज़ान एजुब जो रवासी हो उनखे को ज़ख़्म रसियो हो जंहिंजे नतीजे में उनखे छटे सिविल अस्पताल जे सर्जिकल शोबे में दाख़िल कयो। उनजी जॾहिं चकास कई वई त उनखे HIV एड्स पॉज़िटिव उनजी रिज़ल्ट आई जंहिंखां पोइ उनजी जेका वालिद आहे उनजो वालिद जी चकास कराई वई ऐं उन सां गॾोगॾु उनजो वालिद आहे फज़ुलदीन ऐं उनजी जेका माउ आहे शेरबानो उन्हनि जी चकास कराई वई त उन्हनि खे बि HIV पॉज़िटिव हुअण जी तस्दीक कई वई जंहिंखां पोइ उन टिनी खे यानी माउ पीउ ऐं उनजी जेको पुटु आहे मासूम ॿारड़ो आहे 7-8 वरे जो उन्हनि खे HIV पॉज़िटिव हुअण जी तस्दीक थियण खां पोइ सिविल अस्पताल ठटे जी इंतिज़ामिया इहो चई रेफर कयो कराची ते हिते हुनजे लाइ न इलाजी सहूलियत आहे न वैक्सीन आहे जंहिं करे हुनखे कराची सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जॾहिं त ठटे जे ॻोठु रमज़ान एजुब जेको ठटे जे UC छतोचंड जो ॻोठु आहे उन इलाइक़े में ऐं उन समेत ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके ख़दशो आहे त केतिरा ई जेके डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿोल थी आहे मुख़्तलिफ़ तिबी माहिरनि सां उनजो चवणु आहे त केतिरा ई माण्हू जेके आहिनि या मासूम ॿारड़ा आहिनि हिन HIV एड्स में मुब्तला हुजण जो ख़दशो मौजूदु आहे पर सिहत खाते ठटे जी सिहत खाते समेत लाॻापियल अदारनि पारां ज़िले इंतिज़ामिया पारां HIV जे टेस्ट लाइ के बि जोगा क़दम न कया विया आहिनि न की उन हवाले सां के टीमूं तश्कील ॾिनियूं वियूं आहिनि न ई कहिड़े क़िस्म जी मुफ़्त में माण्हुनि खे सहूलियत आहे टेस्ट कराइण जी घणी क़ीमत आहे उन टेस्ट जी जेका अॼु सिविल अस्पताल ठटो जे प्राइवेट डायग्नोस्टिक लेबोरेटरी मां उहे टेस्टूं करायूं वयूं पर हाणे ॿिया जेके मरीज़ आहिनि ॿिया जेके उन में मुब्तला हुजण जो ख़दशो मौजूदु आहे उन्हनि जे हवाले सां को बि इंतिज़ामिया अञा ताईं तहरक न वरितो आहे जी। बड़ी मेहरबानी नाज़रीन महबूब बिरोही ठटो खां वीडियो लिंक ते असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ठटे में 3 ॼणनि खे HIV हुअण जी तस्दीक कई वई आहे।